शहजादपुर में बासरन पानी की खोट खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। संदन चवण हो त 4 महीननि खां शाख में पानी न अचण सबबि ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे शाद मंगी। नाज़रीन, शहजादपुर में प्रेस क्लब अॻियां सराड़ी शाख जे आबादगारनि पानी जे खोट खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त मुज़ाहिरीन खां पुछूं त संदन छा चवण आहे। बाबा असां वटि पाणी कोन्हे, असांजी खुदाया असांजी को मदद कयो, पाणी कयो। हू चवनि था बाबा पाणी मथां जी खोट आहे। हल मथां जी खोट हुई, वारेबंदी आहे, हफ़्तो त पाणी असांखे फुल ॾियनि न, असां गुनाह कहिड़ो कयो आहे। हींअर त वारेबंदी बि ख़तम थी वई आहे। 4 महीना थी विया आहिनि असां वटि पाणी न आहे। 4 महीननि खां वठी पाणी असांजो बंदि लॻो पियो आहे। को बि चङू, को बि MPA, को बि MN को एक्शन नथो खणे। सराड़ी शाख जे पुछड़ी में पाणी जो ढुक न आहे। 4 महीना थी विया आहिनि। तव्हां ॾिसो गज़ल लॻो पियो आहे, मिटी पे उॾरे, का शइ कोन्हे, झंग थी विया आहिनि, पाणी न आहे, असांखे पाणी खपे। सराड़ी शाख जे आबादगारनि जूं ॻाल्हियूं पाण ॿुधियूं। संदन चवण आहे त आपाशी हाला डिवीजन जे अलीबर वाह जे शाख सराड़ी शाख में गुज़िरियल 4 महीननि खां पाणी जी सख़्तु खोट आहे, जंहिं करे असीं कती जा फ़सुल काहे न सघिया आहियूं ऐं हिन बल बि असांजी ज़मीनूं तयारी जे मरहले में तयारु पियूं आहिनि, पर असीं वोणनि जो फ़सुल पोखी न करे सघिया आहियूं। संदन इहो बि चवणु आहे त ट्यूबवेल ते पोखी थियल फ़सुल असांजा जेके आहिनि से बि सुकी तबाह थी रहिया आहिनि ऐं संदन मुतालबो आहे त सराड़ी शाख में पाणी जी रसद यकीनी बणाए संदन बेचैनी दूर कई वञे। कैमरामैन अब्दुल हकीम मंगी सां गॾु शाद अली मंगी, KTN न्यूज़ शहजादपुर।